मोहतरम एफएम ख़ूबसूरत जो आहे त सुठे माण्हू जो मिसाल उन मेणबती वांगुरु आहे जेका पाण तकलीफ़ में रही ॿियनि खे रोशनी ॾिए थी। तव्हां ज़रूरु मेणबती खे ॿरंदे ॾिठो हूंदो त हू पाण त जले थी पर ॿियनि खे सुहाव ॾेई थी वञे। त ईअं ई माण्हुनि जो बि मिसाल ईअं ई जेके पाण जली ॿियनि जो सहारो बणिजनि था या ॿियनि खे कुझु ॾेई वञनि था, उहे माण्हू अमर हूंदा आहिनि दोस्तो। सो जेकॾहिं अमर बणिजणो आहे या असांखे जेकॾहिं असांजा किरदार बहितर बनाइण जे लाइ या असांखे समाज जी बहितरी जे लाइ पाण पतोड़णो आहे त साथियो सभ खां पहिरीं असांखे पंहिंजे रवैयनि खे तब्दील करणो पवंदो। असांखे जेकॾहिं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो मूंखे बैत यादि अचे पियो, हूअ चवंदई तूं मचओ वातऊं वराए। जेकॾहिं तव्हांखे केरु चवे बि थो कि लफ़्ज़ तव्हांखे ॾुखिया बि लॻनि था या हुनजी ॿोली जी जेका इस्तेमालु करे थो उहा एतिरी बहितर न आहे, पर उनजे बावजूदि तव्हां इहो ज़रूरु ॾिसो त साम्हूं बि इंसानु आहे, साम्हूं बि माण्हू आहे ऐं ग़लती जेका आहे उहा इंसान खां थींदी आहे। त कोशिशि करे लफ़्ज़नि जा तीर लफ़्ज़नि में न विझनि। तव्हां जेकॾहिं कंहिंजी दिलि वठणु चाहियो था या जेकॾहिं कंहिंखे हाराइणु चाहियो था त तव्हां उनजी मोट में तव्हां उहे लफ़्ज़ इस्तेमालु कयो जेके उन्हनि इंसाननि खे ख़ुदि सोचण ते मजबूर कनि त असां छा ॾिनो ऐं वापसि में असां छा वरितो। सो सामिन मोहतरम, ॻाल्हि असां हितां खां ई अॻिते स्टार्ट कंदासीं त जली जे ॿियनि खे सुहाव ॾियनि था, लखे घोर थियनि था, पतंगा थियनि था। जेके माण्हू पाण जलनि था, पाण तकलीफ़ मां गुज़रनि था, पर हू चाहिनि था त ॿियनि जे छपनि ते मुर्कूं हुजनि, ॿियनि जे चहिरे ते असां मुस्कुराहट ॾिसूं, त उहे माण्हू कंहिंजी बि दिलि आज़ारी जो सबबु न आहिनि बनबा। उहे हमेशह मोहबतूं ॾींदा आहिनि, कुर्ब ॾींदा आहिनि। उन्हनि वटि कोई वक़्तु कोन हूंदो आहे त कहिड़े वक़्त में उन्हनि वटि वञिजे ऐं उतां खां प्यारु हासिलु कजे। तव्हां राति जे सनाटे में वञो त बि उन्हनि इंसाननि अहिड़नि मोती जहिड़नि माण्हुनि खां तव्हांखे प्यारु मिलंदो। तव्हां कहिड़े बि टाइम वञो, उन्हनि जा भाकुर सदाईं तव्हांखे उहे भाकुरनि में वठी उहे ई प्यारु ॾींदा, मोहबतूं ॾींदा। त साथियो, असांखे ज़रूरु हिन जदीद दौर जे अंदरि इहो सोचणो आहे त असांखां मोहबतूं मोकिलाईंदियूं पियूं थी वञनि। हर दोस्त हिन वक़्तु सोशल मीडिया ते बि एक्टिव आहे, पर उनजे बावजूदि उहे शयूं असांखे ॾिसण वटां न पियूं थियूं मिलनि जेके हिकिड़े इंसान मां मिलंदियूं आहिनि। इंसान जंहिंखे अशरफुल मखलूक़ात जो दर्जो मिलियलु आहे, इंसान जंहिंमें सहब बि आहे, सम्झ बि आहे, इहे सभु ख़ूबियूं जेके आहिनि मालिक महिरबानी इंसान में अता कयूं आहिनि। साॻे वक़्त में जेकॾहिं उहे इंसान ई कंहिंखे तकलीफ़नि जी राह में रुलाए छॾे या कंहिं ग़रीबनि अहसासनि जे अरमाननि खे लताड़े अॻिते वधण जी कोशिशि करे, त मुंहिंजे ख़्याल में उहो हिकिड़ो इंसान ईअं खणी चऊं या ईअं खणी सम्झूं त उहो ख़ुदि उन इंसान खे उनजो ज़मीर मलामत कंदो। त साथियो, असांखे अलाह तबारक व ताला इंसान जो दर्जो ॾेई हिन दुनिया जे अंदरि पैदा कयो आहे, त असां कोशिशि करे असां मां उहा ई इंसानियत वारी ख़ुशबू अचे, माण्हू असां सां इंसान जे नाते मोहबत कनि, असांजे किरदारु इख़लाक़ आला गुणनि जे करे असां सां माण्हू प्यारु कनि, मोहबत कनि। तॾहिं त चवंदा आहिनि त ऊचाई तां किरियल माण्हू बची सघे थो, पर कंहिंजे नज़रनि मां किरियल माण्हू कॾहिं बि न आहे बचंदो। सो दोस्तो, असां सभिनी खे इहा कोशिशि करणु घुरिजे त असां कंहिंजे बि नज़रनि मां न किरूं। असांजा इख़लाक़ आला हुजनि, असांजूं ख़ासियतूं आला हुजनि। असां जेकॾहिं ॻाल्हायूं त बार बार जेके माण्हू असांजी कचहरी में वेठल हुजनि उहे दोबारा असांजे खे उन कचहरी में अचण जे लाइ पसंदि कनि। जेकॾहिं असां किथे वक़्तु ॿ पल गुज़ारे वञूं त उन्हनि इंसाननि खे बि तव्हांजो इंतज़ारु हुजे, तव्हांजे उन्हनि कुर्ब कहाणियुनि जो इंतज़ारु हुजे, त उहो सभु कुझु तॾहिं थींदो जॾहिं असां में नरमी हूंदी, असां में फ़ख़्रु, वॾाई, इहे सभु शयूं असां
कटे छॾंदासीं, असां वेझो ई अचणु न ॾींदासीं, त यकीनन असांजे अंदर मां प्यार, असांजे अंदर में प्यारु हूंदो, असांजो लहजो नरम हूंदो, असां ॿियनि खे मोहबतूं ॾींदासीं। कॾहिं कॾहिं माण्हू इंसान खे इलाही सुञाणे न आहे सघंदो, उहे माण्हू जेके मोहबतूं ॾींदा आहिनि, कुर्ब ॾींदा आहिनि, माण्हू उन्हनि खे बि उन लिस्ट में शामिलु करे छॾींदा आहिनि जेके माण्हू अञा सदाईं उन्हनि जे सर ते अञा सुवारु हूंदो आहे। अञा में हू पंहिंजो पाण खे बि सम्झो ईअं त उन अनाज जे करे हू पाण बि ॾाढो उन्हनि जो सफ़र मायूस कन गुज़रंदो आहे, ॿिए जी बि दिलि आज़ारी जो सबबु बणिबा आहिनि। त कॾहिं कॾहिं सुञाणण जी जेका हदि आहे या मयार या मापा, उहे असां वटि ॾाढो नंढड़ा हूंदा आहिनि, असांजी महदूद सोच हूंदी आहे, जो असां सुञाणण खां पहिरीं असां अहिड़नि दोस्तनि खे अहिड़ा दोस्त असां जो साथ छॾे वेंदा आहिनि, या असां अहिड़नि दोस्तनि जो साथ छॾे वेंदा आहियूं जेके दोस्त यकीनन मुख़लिस हूंदा आहिनि। उन्हनि जो उथणु वेहणु मिलणु झुलणु सभु असांजी रहनुमाई हूंदो आहे। पर कॾहिं कॾहिं असांखां अहिड़ा दोस्त असांजे अरदाइनि जे करे, असांजे न सुञाणप जे करे, असांजे ख़ुलूस प्यार मोहबत न ॾियण जे करे असांखां उहे दूरि हलिया वेंदा आहिनि। त साथियो, अहिड़नि दोस्तनि खे तव्हां ज़रूरु सुञाणो जेके तव्हांजा पंहिंजा आहिनि, तव्हांखे ॿिन्ही वेझा आहिनि, तव्हांजे ॾुख में बि शरीक आहिनि त तव्हांजे सुखनि में बि शरीक आहिनि, ऐं हू बग़ैर कंहिं ज़ात जे हू सिर्फ़ु जेकॾहिं मोहबत कनि था त इंसानियत सां मोहबत कनि था, प्यारु कनि था। अहिड़नि माण्हुनि खे ज़रूरु सुञाणणु घुरिजे। अहमद मुग़ली बि शायदि उनजो आवाज़ु आहे, ऐं उन में बि हिकिड़ी अहिड़ी मयार आहे, रब ॼाणे जहिड़ो तव्हां असांखे सम्झंदो आहे, रब ॼाणे असीं अहिड़ा माण्हू न आहियूं। या सदा तव्हां सभिनी समातनि जी नज़र। जहिड़ो असांखे सम्झो अञा असांखे पर क्यों नाहे अव्हां, अञा असांखे पर क्यों नाहे अव्हां, रब ॼाणे असीं अहिड़ा माण्हू न आहियूं, ओ मौला ॼाणे असीं अहिड़ा माण्हू न आहियूं। जहिड़ो असांखे सम्झो आहे अव्हां, जहिड़ो असांखे सम्झो आहे अव्हां, रब ॼाणे